अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवांजो पंहिंजो बिशारत समूह। दोस्तों, अॼु जंहिं शख़्सियत सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदुमि हू बेसिकली त हिकु ग़रीब मिसकिन आहे, पर हुन जे कलम में केॾी वॾी ताक़त आहे। जेका शइ लिखंदो आहे उहा तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी आहे। जीअं मूं पिंघे में पधरा जे साम्हूं ॾिनो, उहो बि हिन सूखड़ीअ जो लिखियलु हुयो। ऐं हींअर जेका आउं माई टीवी ते सीरियल करणु वञा पियो, सोप सीरियल सेटकॉम सीरियल आहे, उहा बि हीअ सूखड़ी लिखंदी। हिन सूखड़ीअ खे तव्हां ॾिसो, मूंखे सम्झ में नथो अचे त ॼाओ हो या भॼी आयो हो, पर कमु कमाल जो कंदो आहे। ॾाढो ख़ूबसूरत लेखक, मिर्चू ॿोड़े जो किरदारु कयईं मूंसां गॾु खोड़ीअ खे घुमरीअ में, जेको बि तमामु ज़बरदस्त किरदारु रहियो ऐं भरपूर मोट मिली। ईअं खणी चऊं त सॼे ड्रामे जी जान मिर्चू ॿोड़ो हुयो। अॼु मिर्चू ॿोड़ो मूंसां गॾु आहे, माई टीवी जे बारे में हिन सां कचहरियूं कयूं था पिया। मिर्चू, कहिड़ा हाल अथई? जी छा चयव? चाको हा खाका, सॼी दुनिया उअई बि खाका, बाक़ी छा बचंदो? अरे अञा कननि जो इलाज न करायो थी चओ? हा हा सही आहे सही आहे सही आहे। मां बि चवां, हे जेको हिन ते लिखियलु हा। आहे माई टीवी, बाबा चाह चवां थो ज़रज़रे पिया हिन कोप में। हा। रुगो हिन मोनो लॻल आहे, चाह में वॾो मज़ो थी वियो आहे साईं। न लोगो जो करे चांहि में मज़ो हिन थी वियो आहे। लोगो जे करे हाणे मां चवां थो त हिन में मां कमु बि अहिड़ो भलो कयां जो अवाम खे वणे। इहा ई ॻाल्हि तोवारी। भला हाणे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, त हे जेके माई टीवी ते असां खाका कयासीं, जी जी इहे तोखे कीअं लॻा? साईं, मां ॿियनि खे खिलाईंदो आहियां, पर इहे ॾिसी मूंखे पाण खे बि खिल पई अचे। छो तोखे कित काढ़ियूं पिया कढूं छा जो खिल पई बाबा अचे? वॾो कमु कयो अथव, वॾो कमु कयो अथव। असां चऊं था हिन खां वधीक अञा कमु थिए हिन ते। भला माई टीवीअ जे ॾिसंदड़नि जे लाइ को नियापो, को पैगाम मथां जेका सीरियल लिखे पियो उन जे बारे में कुझु दोस्तनि खे ॿुधा? मां चवां थो त माई टीवी इहो ॾिसंदा रहो असांजो चैनल। इनखे उहो बि कयो जेको सब्सक्राइब चवंदा आहिनि, हाओ इहो बि, ऐं इनखे लाइक बि कयो। ऐं घणो थी वञे सभु हाजी लाइक बि करे छॾियो, डबल करे छॾियोसि। वड़े हा वाह। ऐं मथां असां इहो जेको ॾियूं था न इहो सीरियल मज़ा, हाओ इन में त बाबा ॾाढो मां हिनखे खिलाईंदासीं। या आहे वाइदो आहे मुंहिंजो। हे खॿो हथ ॾाढीअ ते आहे। हे राइटर, मां डायरेक्टर। जेकॾहिं तव्हां वटि असांजा टहक न पचंदो त पादर बिल्टी करे हणिजो असांखे। असां ॿई बिज़नेस कंदासीं, बूटनि जो दुकानु खोलींदासीं।